सखर में मज़लूम औरत आम इंकशाफ़ कयो आहे त सखर SSP अज़हर मुग़ल थाननि ते अजीब हुकुमनामो जारी कयो आहे त कंहिं बाअसर ख़िलाफ़ फ़रियादी अचे त उनखां NC ऐं FIR दर्ज कराइण जा पेट्रोल जी मद में 500 या 1000 वठी पोइ कार्रवाई करणी आहे। C सेक्शन थाने ते मौजूद आहियूं जिते हिकिड़ी औरत आहे जेकी पुलिस ख़िलाफ़ बि दाई आहे ऐं जेके पंहिंजा मिट अथसि अज़ीज़ अथसि उन्हनि ख़िलाफ़ बि दाई आहे। अदी तव्हांजो छा मसइलो आहे? अदा असांजे पाड़े में पंहिंजा माइट आहिनि असांजा, उहे असां सां जॾहिं कॾहिं नाजाइज़ी कंदा आहिनि, हमेशह असां सां घर वेठे अची विड़ी वेंदा आहिनि, तशदुद करे वेंदा आहिनि। असां हिते FIR कराई आहे, अॼु सुबुह उहे असां FIR न थी आहे, मां जांच कई NC आहे, हे तव्हांखे धोखो न थियनि, NC आहे, FIR न आहे। ठीकु आहे, असां हिननि खे चयो आहे सुबुह 9 बजे जो मसइलो थियल आहे, हिन टाइम तक हिननि असांखे को माण्हू न ॾिनो आहे, हिननि असांजी काई मदद न कई आहे। छो त SSP तरफ़ां हुननि खे गाॾियुनि जो तेल नाहे ॾिनो वेंदो। अहिड़ो केस सखर C सेक्शन थाने ते पेश आयो आहे जॾहिं फ़रियादी मज़लूम औरत पंहिंजी मिल्कियत ते कब्ज़े जी फ़रियाद खणी थाने ते पहुती, उते मौजूद पुलिस एहलकारनि पैसनि जी घुर कई। इहो हिननि जो मक़सदु आहे कि हिननि खे जॾहिं 1500 ॾियूं तॾहिं हे असां सां गॾु हलंदा। 3 कलाक इंतज़ार बाद क़ौमी हक़ीक़त आॾो हुन रोई दाहींदे चयो त असांजी वाहुर कयो, हिते ॿुधण वारो कोई नाहे, सभु रिश्वत घुरनि था। इहो C सेक्शन में केरु तव्हां खां पैसा घुरे थो? बस हे जेके मुंशी वग़ैरह वेठा आहिनि। अच्छा, 500 घुरनि था? हा सही आहे, 500। पोइ तव्हां उनखे पैसा ॾियो, ख़बर आहे हिते क्रिप्ट निज़ाम आहे, पुलिस क्रिप्ट आहे, ॿुधी कोन्हे पैसनि जे बग़ैर। आवाम जे लाइ हूंदी आहे न, ग़रीब आवाम जी तहफ़ुज़ लाइ हूंदी आहे, पैसा ॾियण जे लाइ न हूंदी आहे। अगरि जे हिननि खे पैसो खपे त पोइ ग़रीब आवाम जी दाह करण जो फ़ाइदो कहिड़ो? हिन पुलिस खे पोइ भर्ती करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे जॾहिं हे असां ग़रीबनि जी दाह ई न ॿुधंदा। जी अदी, हाणे तव्हांजो छा चवणु आहे अज़हर मुग़ल साहिब सां SSP खां? हे चवनि था असांजा उन SP साहब खे बि पैसा ॾियणा पवंदा आहिनि डीज़ल वग़ैरह जा, जॾहिं असां तॾहिं तव्हांखे। अच्छा, माना पुलिस चवे थी त SSP साहब खे पैसा ॾींदा आहियूं? पैसा ॾियो तॾहिं तव्हां असांखे माण्हू गॾु ॾींदा, तॾहिं हो असांजी हली करे फ़रियाद कंदा। ईअं हे असांजी फ़रियाद ॿुधनि ई। उहे अॻिला केरु आहिनि जेको आहे? उहे असांजा पंहिंजा माइट ई आहिनि, पाड़ेसिरी आहिनि। अच्छा, नाला उन्हनि जा? गुलाम अली ऐं पीर बख्श। अच्छा, तव्हांजे मुड़ुस जो नालो छा आहे? साजिद अली मीराणी। साजिद अली मीराणी। उन्हनि SSP सखर, DIG सखर ऐं IG सिंध खे अपील कई त ख़ुदा वास्ते असांजी मदद करे बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे धमकियूं ॾींदड़नि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। अली बख्श मीराणी, क़ौमी हक़ीक़त, सखर।